नाज़रीन मूंखे ॿुधायो नओं देरो मां केटी मुमताज़ थाणे जी हद में भुट्टा ऐं खोड़ा तकरार तां हिकु ॼणो क़तल थियो आहे। ज़मीन जी मालिकी तां फायरिंग में अली ॾिनो खोड़ो मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण आहे ऐं फायरिंग कई पई वञे। मूंखे ॿुधायो पिया नओं देरो मां जिते केटी मुमताज़ थाणे जी हद में भुट्टा ऐं खोड़ा तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। धुरियुनि फायरिंग कई आहे ऐं धुरियुनि में छिकताण वारी सूरत हाल आहे। ज़मीन जी मालिकी तां फायरिंग में अली ॾिनो खोड़ो मारिजी वियो आहे। जॾहिं त धुरियुनि में छिकताण बरक़रार आहे ऐं फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। मूंखे ॿुधाइनि पिया नओं देरो मां केटी मुमताज़ थाणे जी हद में भुट्टा ऐं खोड़ा तकरार तां हिकु ॼणो क़तल थियो आहे। तफ़सील मालूम कयूं था नओं देरो मां नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तायरा, नओं देरो भरिसां केटी मुमताज़ थाणे जी हद कच्चे वारे इलाइक़े में 3200 एकड़ ज़रई ज़मीन जी मालिकियत मरहूम सरदार मुमताज़ अली खान भुट्टो ऐं सरदार असद खोड़ो विच में हलंदड़ भुट्टा खोड़ा तकरार में वधीक हिकु ॼणो खोड़ा दुर जो अलीअ ॾिनो खोड़ो गोलियूं लॻण सबबि क़तल थी वियो आहे। वाक़े जे इतलाह ते केटी मुमताज़ थाणे जी पुलिस लाश खणण लाइ वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं हलंदड़ खूनी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 24 ॼणा क़तूल थी विया आहिनि, जंहिंमें भुट्टा धुर जा 10 ॼणा ऐं खोड़ा धुर जा 14 ॼणा शामिल आहिनि। ठीकु आहे नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।